असांजो अर्निंग नथो वधे, फेसबुक मोनेटाइज़ेशन मिलण खां पोइ असांखे अर्निंग छो नथो थिए, उहो कीअं थिए? तव्हांखे त ख़बर आहे, मां पंहिंजो व्हाट्सएप फेसबुक ते ॾिनो आहियां। उते दोस्त मूंसां राब्तो करे रहिया आहिनि ऐं पाकिस्तान में, सऊदी में, दुबई में, कतर में, ओमान में कुझु दोस्तनि जा नंबर अचनि था, अलाए कहिड़े मुल्क जा आहिनि। उहे चवनि था असांखे फेसबुक मोनेटाइज़ेशन मिलियो आहे। असां पोस्टिंग बि डेली था कयूं, मुख़्तलिफ़ पोस्टूं था कयूं, वीडियो था रखूं, रील्स था रखूं, तस्वीरूं रखूं था, टेक्स्ट बि लिखूं था, लेकिन असांजो अर्निंग वधे नथो, नई अर्निंग असांजो छो थिए थो? ॾिसो भई, जेके बि दोस्त राब्तो करे रहिया आहिनि, जेके बि दोस्त मूं ॾे स्क्रीन शॉट मोकिले रहिया आहिनि, उन्हनि खे फेसबुक स्टार्स मिलियल आहे, ठीकु आहे, ऐं काफ़िन खे पार्टनरशिप एड्स मिलियल आहे। इहे ॿ कंटेंट मोनेटाइज़ेशन टूल खां अलावा फेसबुक जा ॿ मोनेटाइज़ेशन टूल्स आहिनि। हाणे जिन खे स्टार्स मिलियो आहे, अर्निंग नथो थिए, उन लाइ गुज़ारिश आहे त भई ॾिसो, स्टार्स अहिड़ो कैटेगरी आहे अर्निंग जो, जेसि ताईं को माण्हू तव्हांजे पोस्ट ते स्टार्स सेंड नथो करे, तेसि ताईं तव्हांजो अर्निंग छो न थींदो, न ई तव्हांजो अर्निंग वधंदो। ऐं फेसबुक स्टार्स में माण्हू $200 $300 बि कमाईंदा आहिनि, ठीकु आहे। ॾिसो, जेकॾहिं तव्हां हिकु सुठो पोस्ट रखंदा आहियो, पोइ कहिड़े बि शक्ल में रखो, वीडियो रखो, रील्स रखो, तस्वीर रखो या टेक्स्ट लिखो, कंहिं माण्हूअ खे वणंदो त उहो तव्हां ॾे स्टार्स मोकिलींदो। इहे स्टार्स फेसबुक खां ख़रीद कबो आहे, पोइ उहे ख़रीद कयल स्टार्स तव्हां ॾे माण्हू सेंड कंदा आहिनि। जीअं टिकटॉक लाइव ते वेंदा आहियो न, उते माण्हू तव्हांखे गिफ्टिंग कंदा आहिनि, उहो ई कैटेगरी आहे। ऐं जेके पार्टनरशिप एड्स मिलियल आहे, त मक़सदु आहे को प्रोडक्ट आहे, उनजो तव्हां वीडियो ठाहे पंहिंजे फेसबुक ते रखंदव, ऐं जेको तव्हांखे प्रोमोशन लाइ चवंदो, त उहो तव्हांजे उन वीडियो खे स्पॉन्सर कंदो फेसबुक ज़रिए। इनखे पार्टनरशिप एड्स चवंदा आहिनि। तेसि ताईं को उनखे स्पॉन्सर न कंदो, तव्हांखे अर्निंग न मिलंदो, ठीकु आहे। उहे फेसबुक जा ऑफिशियल तरीक़ा आहिनि, जंहिंजे तहत माण्हू साईं खे चवां, तव्हांखे पैसा ॾींदा, तव्हां अर्निंग करे सघो था। ऐं फेसबुक स्टार्स बि मोनेटाइज़ेशन आहे, ऐं काफ़ी दोस्त चवनि था त असांखे पंहिंजो फेसबुक पेज मोनेटाइज़ कराइणो आहे। बाबा ॾिसो, इहो फेसबुक जो हिकिड़ो मोनेटाइज़ेशन टूल आहे, जेको तव्हांखे मिलियो आहे, गनीमत आहे, इहो वॾो गनीमत आहे। थोरो ख़्यालु कयो, ध्यानु कयो, उन मुतलिक़ मां विडिया बि ठाही चुको आहियां, काफ़ी विडिया आहिनि, तव्हां ॾिसो हेठि। मां हर ॻाल्हि खुली कयो आहे, जेका ॻाल्हि तव्हांखे सम्झ में न अचे न, तव्हां मूंखां व्हाट्सएप ते पुछा कयो।